नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ सराड़ी में दरगाह वहदत फ़क़ीर नुकरत जी अहताते में सूफ़ी शाइर बुज़ुर्ग वहदत फ़क़ीर नुकरत जी शाइरी ते मुश्तमिल किताब वहदत अल वजूद जो मूरत तक़रीब थी गुज़रियो। सूफ़ी शाइर हज़रत वहदत फ़क़ीर नुकरत जी किताब वहदत अल वजूद जी मूरत नामूर अदीब शाइर असद जमाल पली, प्रोफेसर ताज हालेपोटो, प्रोफेसर मुबीन वसाण दरगाह जे गादी नशीन जलाल फ़क़ीर नुकरत किताब जे मुर्तब हकीम इमाम बख्श मंगरियो कयो। किताब जे मूरती तक़रीब खे सदारती खिताब कंदे अदीब दानेश्वर असद जमाल पली चयो त सिंध जूं दरगाहूं अमन प्यार जो पैगाम ॾियनि थियूं। सिंध जा सूफ़ी शाइर पंहिंजी शाइरी जे करे असां सां हर वक़्तु मौजूदु आहिनि। शाह लतीफ़ खे कंहिं ॾिठो कोन, पर हुनजी शाइरी जे करे असांजो हीरो बणियल आहे। सूफ़ियुनि गंढनि जी ॻाल्हि कई आहे, इन करे सूफ़ियुनि जी दरगाहनि ते रूहानी सुकून मिले थो। किताब वहदत अल वजूद किताब जी मूरती तक़रीब खे खिताब कंदे मुमताज़ लिगारी चयो त मखदूम ज़मा तालिबुल मौला बि पंहिंजे किताब में फ़क़ीर वहदत नुकरत जो ज़िक्र कयो आहे। नौजवान सूफ़ी शाइरनि में वहदत फ़क़ीर जो कलाम आला पाए जो आहे। सूफ़ी शाइरनि जो कलाम ऐं किरदार जो बहितर मियार आहे। दरगाह वहदत फ़क़ीर जी गादी नशीन जलाल फ़क़ीर नुकरत पंहिंजे खिताब में चयो आहे त वहदत फ़क़ीर जो कलाम में हिकु पैगाम ऐं ॻंढण जो सबक़ आहे। नामवर अदीब प्रोफेसर ताज हालेपोटो मूरती तक़रीब खे खिताब कंदे चयो त सिंध जो कल्चर ओताकी रहियो आहे। तक़रीब खे हारी अॻुवाण फ़क़ीर दीन मोहम्मद कुंभर खिताब कंदे चयो त मुलाज़म खे रोकींदड़ सूफ़ियुनि जो दरगाहूं आहिनि। अब्दुल वाहिद आसी तक़रीब खे खिताब कंदे फ़क़ीरनि हमेशह छिनण जी मुखालिफ़ कई आहे। तक़रीब खे वली बख्श राजड़ सईद दिलावर शाह शाइर खलील खोसे बि खिताब कयो। किताब खे मरतब कंदड़ हकीम इमाम बख्श मंगरियो आयल महिमान जी आजियां कंदे चयो आहे त वहदत फ़क़ीर जो कलाम छपाइण ॾुखियो कमु हो, पर दोस्तनि जी मदद सां अॼु मुकमल थियो आहे। इन ते ख़ुशी आहे। ॻाल्हि आहे, मुबारकूं जिन माण्हुनि ही प्रोग्राम अरेंज कयो आहे, ऑर्गेनाइज़ कयो आहे। हिननि फ़क़ीरनि जो पैगाम आहे ई अमन जो, हिननि माण्हुनि जो पैगाम आहे ई वहदत जो। असांजो मौसूफ़ अला बख्श फ़क़ीर वहदत अली नुकरत संस किताब छपियो आहे। जिन माण्हुनि बि छपायो आहे उन्हनि वॾी हिमत कई आहे। असांखे उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे ऐं हिननि जे फ़क़ीरनि जे पैगाम खे आम करणु घुरिजे। बाबा जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर साहिब जे मुहरत रिसाले जी ऐं असांखे इहा वॾी ख़ुशी थी। ऐं जेके सॼी संगत फ़ुक़रा सैयद इन में आया, उहो महिरबानी वॾी चइबियूं। असां फ़ुक़रा माण्हू मिड़े ख़िदमत करण वारा जेकी सो इहो ई जहान आहे। हीअ न अलाह वारनि दरवेशनि जूं हिकिड़ियूं विलायतूं, उन्हनि जूं विलायतूं ॾींहुं क़यामत सूधो ज़िंदा दाम क़ाइम। नुकरत सागर ज़िले जो तमामु हिकिड़ो अनमोल शाइर आहे, जंहिंजी शाइरी के ज़रिए असां ॾिसूं था वहदत अल वजूद में उन शाइरीअ में उनजी शाइरीअ में अक़ीदत, एहतराम, सलूक ऐं हुज़ूर जी साराह सिफ़त, इन सिंध सां जेका आहे सा मोहबत, ख़ासि तौर ते सिंध जो जेको असांजो कल्चर आहे, सक़ाफ़त आहे, सिंध जी जेका सूरियाई आहे, उन सूरियाई खे हिन बयानु कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां सिंध सॼी फ़क़ीरनि सां दरवेशनि सां भरी पई आहे। हीउ मैखानो आहे वहदत फ़क़ीर जो, हिन जो रिसालो अल्हम्दुलिल्लाह छपिजी आयो आहे। इन रिसाले में प्यार प्रेम मोहब्बत जो पैगाम आहे। इमाम बख्श मंगरियो साहब ऐं एहसान लिगारी साहब या ॿिया जेके बि दोस्त आहिनि उनखे जस हुजे। तमामु शानदार हिकिड़ो प्रोग्राम थियो। हीअ हिकिड़े पंहिंजे दौर जा हिकिड़ा वॾा इनकलाबी माण्हू हुआ, बाग़ी क़िस्म दौर जा माण्हू हुआ। ऐं उन दौर में उहे ॻाल्हियूं जेके न चवण जहिड़ियूं आहिनि उहे हिन शाइरी में चयूं हुयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।